नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल अनआम आयत नंबर 21 खां वठी 30 ताईं, रुकू नंबर 3। तर्जुमो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमन अज़लमु केरु आहे वॾो ज़ालिम, मिम्मन इफ़्तरा उनखां जेको ॿधे या घड़े, अल्लाही अल्लाह ताला जे मथां, कज़िबन कूड़, औ या कज़्ज़बहु इनकार करे, बि आयातिही हुन जी आयतिन जो या निशानिन जो, इन्नहु बिलाशुबा या यकीनन उहो या उहे यकीनन उहो, ला न युफ़्लिहु ज़ालिमून न कामयाब थींदा ज़ालिम। व यौम नहशुरुहुम ऐं जंहिं ॾींहुं असां जमा कंदासीं उन्हनि सभिनि खे, जमिया सभिनि खे। सुम्म पोइ नक़ूलु असां चवंदासीं, असां केरु यानी अल्लाह ताला पंहिंजो पाण खे असां करे मुख़ातिब करे रहिया आहिनि, त अल्लाह ताला पाण चवंदो, अल्लाह ताला पंहिंजो पाण खे जमा जे सीगे में चई ॻाल्हाए रहियो आहे। अल्लाह ताला लिल्लज़ीन उन्हनि माण्हुनि खे जिन अशरकू शिरक कयो, ऐं न किथे आहिनि, शुरकाउकुमुल्लज़ीन शरीक तव्हांजा उहे जेके जिन जे बारे में कुंतुम हुआ तव्हीं, तज़उमून तव्हां दावा कंदा या तव्हां गुमान रखंदा, सुम्म पोइ लम न तकुन थींदो, फ़ितनतुहुम उज़र उन्हनि जो यानी बहानो जेको उहे कंदा हुते जॾहिं अल्लाह जे अॻियां हाज़िर थींदा, त पोइ उन्हनि जो जवाबु या बहानो इहो हूंदो, इला पर अन इहो त क़ालू उहे चवंदा, वल्लाही कसम आहे अल्लाह जी, रब्बिना ए असांजा पालणहार, मां न कुन्ना हुआसीं असीं मुशरिकीन शिरक करण वारनि मां। उंदिर ॾिसो त सही, कैफ़ कहिड़ी तरह, कज़बू कूड़ पिया ॻाल्हाइनि, अला मथां, अनफुसिहिम पंहिंजी ई जानिन जे मथां, वज़ल्ल ऐं गुम थी वेंदो, अनहुम उन्हनि खां, मां जेको कुझु कानो हुआ उहे यफ़्तरून उहे घड़ींदा यानी जेको बि ॻाल्हियूं ठाहींदा हुआ उहे सभु उन्हनि खां ग़ाइब थी वेंदियूं। व मिनहुम ऐं उन्हनि मां, मन यस्तमिउ कुझु अहिड़ा आहिनि जेके कन लॻाए या गौर करे ॿुधनि था, इलेक तव्हांजी तरफ़, नबी पाक खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि। वजअलना ऐं ठाहियो असां, अला क़ुलूबिहिम इन्हनि जी दिलि जे मथां, अकिन्नतन हिकिड़ो पर्दो, अन के इहे न यफ़क़हूहु के उनखे सम्झी सघनि, वफ़ी आज़ानिहिम ऐं उन्हनि जे कननि में, वक़रा हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी क़िस्म जो टाट या पर्दो आहे कननि ते बि, त जेको न ॿुधी था सघनि न सम्झी था सघनि। व ई यरो ऐं अगरि इहे ॾिसी बि वठनि, कुल आयतन सभु निशानियूं, ला न युमिनु उहे ईमान आणींदा बिहा उन ते, हता एसिताईं जो इज़ा जॾहिं जाऊक उहे अचनि था तव्हां वटि, युजादिलूनक झगड़ो कनि था तव्हां सां, यक़ूलुल्लज़ीन चवनि था उहे माण्हू जिन कफ़रू कुफ़र कयो, इन न हाज़ा ही आहे, इला पर असातीरुल अव्वलीन किस्सा कहाणियूं पहिरियनि जा यानी क़ुरान जे बारे में जेके मुशरिकीन हुआ इहो चवंदा हुआ। वहुम ऐं उहे यनहौन अनहु रोकिन था इन खां यानी क़ुरान खां ऐं नबी पाक जे रस्ते खां माण्हुनि खे रोकिन था, वयनऔन अनहु ऐं उहे रोकनि था पाण बि उन खां। व ई युहलिकून ऐं इहो त नथा उहे हलाक करे रहिया आहिनि, इला पर अनफुसहुम पंहिंजो पाण खे ई, वमा यशउरून ऐं नथा उहे इन ॻाल्हि खे सम्झनि या अक़ल नथा पकड़नि। वलो ऐं अगरि तरा तव्हां ॾिसो, इज़ जॾहिं वुक़ीफ़ू इहे पेश कया वेंदा, अलन्नार बाहि ते यानी क़यामत जे ॾींहुं जॾहिं जहन्नम जे अॻियां पेश कया वेंदा, फ़क़ालू त चवंदा, या लईतना ए काश के नुरद्दू वापसि असांखे मोकिलियो वञे, अगरि वापसि असां मोकिलिया वञूं, वला ऐं न नुकज़िबू असां झुटलाईंदासीं या इनकार कंदासीं, बि आयाती रब्बिना आयात जो पंहिंजे रब जी, व नकून ऐं असां थी वेंदासीं मिनल मुमिनीन ईमान आणण वारनि मां, बल्कि बदालहुम ज़ाहिर थी पवंदो उन्हनि जे लाइ, मां जेको कुझु कानो हुआ उहे
युख़फ़ून मिन क़ब्ल लिकाईंदा हुआ इन खां पहिरीं, यानी दुनिया में जेको कुझु कयो उहो लिकाईंदा हुआ, पर क़यामत जे ॾींहुं सभु ज़ाहिर थी वेंदो। वलो ऐं अगरि रुदू इन्हनि खे वापसि मोकिलियो बि वञे, लआदू त उहो ई कंदा लिमा जेको या जंहिंखां नुहू रोकिया विया अनहू जंहिं ॻाल्हि खां। व इन्नहुम ऐं बेशक इहे लकादिबून अलबत्ता कूड़ा आहिनि। वक़ालू ऐं इहे चवंदा इन न हीअ ज़िंदगी यानी दुनिया जी ज़िंदगी जे बारे में इला पर हयातुन दुनिया ज़िंदगी असांजी आहे दुनिया जी ई। वमा ऐं न नहनो असां बिमबऊसीन वरी ज़िंदा कया वेंदासीं। वलो ऐं अगरि तरा तव्हां ॾिसो इज़ जॾहिं वुक़िफ़ू इहे पेश कया वेंदा अला रब्बिहिम पंहिंजे रब जे आॾो। क़ाल अल्लाह ताला इन्हनि खे फ़रमाईंदो अलैस छा न हादा ही आहे बिलहक़ हक़। क़ालू चवंदा भला छो न व रब्बिना कसम आहे असांजा पालनहार। क़ाल अल्लाह ताला फ़रमाईंदो फ़ज़ूक़ू बसि हाणे तव्हां चखो अल अज़ाब बिमा बवजह उन जे कुंतुम हुआ तव्हीं तकफ़ुरून जेको तव्हां कुफ़र कयो उन जी वजह सां। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।